वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में बरसात जे हवाले सां एडवाइज़री जारी करे छॾी। समूरनि वज़ीरनि ख़ासि मददगारनि MPS ऐं चूंडियल नुमाइंदनि जूं मुख़्तलिफ़ ज़िलनि में ड्यूटियूं लॻायूं वयूं। समूरनि वज़ीरनि खे अॼु खां 9 अगस्त ताईं पंहिंजनि ज़िलनि में रहण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में बरसात जे हवाले सां एडवाइज़री जारी करे छॾी। एडवाइज़री मुताबिक़ अॼु खां बरसातुनि जो सिलसिलो कराची, हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में शुरू थींदो। उन सूरतहाल खे नज़र में रखंदे वॾे वज़ीर समूरनि वज़ीरनि ख़ासि मददगारनि MPS ऐं चूंडियल नुमाइंदनि जूं मुख़्तलिफ़ ज़िलनि में ड्यूटियूं लॻायूं आहिनि। मकानी इदारनि वारो सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह रेन एमरजेंसी जो इंचार्ज हूंदो। वॾे वज़ीर समूरनि वज़ीरनि खे अॼु खां 9 अगस्त ताईं पंहिंजनि ज़िलनि में रहण जी पिणु हिदायत कई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी खे कराची के ज़िले ओभर, राशिद रबानी के ज़िले ओलह, मुर्तज़ा वहाब के ज़िले ॾखण, शेला रज़ा के सेंट्रल, मुकेश कुमार चावला के कोरंगी, वकार मेहदी के मलीर में बरसातुनि जूं ज़िम्मेवारियूं संभालण लाइ मुक़ररु कयो वियो आहे। शब्बीर बिजारानी के हैदराबाद, मलक असद सिकंदर जामशोरो, फयाज़ बुट दादू, मखदूम महबूब ज़मान मटियारी, टंडो मोहम्मद खान में कासिम डेरो, टंडोर यार में इमदाद बिताफ़ी, इस्जावल में एजाज शाह शिराजी के ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इस्माइल राहू बदीन, इशफाक मेमन ठट्टो, अज़रा पेचुओ, नवाब शाह, फराज डेरो सांगड़, मुमताज़ चांडियो, नौशरो फेरोज़, हरी राम किशोरी मीरपुर ख़ासि ऐं सईद सरदार शाह उमरकोट जा मामला ॾिसंदो। अवेस कादिर शाह सखर, नवाब वसाण खैरपुर, जाम इकराम दायरे जो घोटकी, सुहेल अनवर सियाल कंबर शरादकोट ऐं लाड़काणो, एजाज जखरानी जेखमबाद ऐं कशमोर, इम्तियाज़ शेख शिकारपुर में बरसात जी सूरतहाल जी निगरानी कंदो।